निगरान वज़ीर-आज़म अनवर काकड़ जो चवण आहे त अॻूणे वज़ीर-आज़म नवाज़ शरीफ़ जी ॾेह वापसी केतिरनि ई क़ानूनी घुर्जनि खे ॾिसणो पवंदो। सभु कुझु कानून मूजिब थींदो। ॾिसणो पवंदो त नवाज़ शरीफ़ खे अदालती इजाज़त जी हैसियत कहिड़ी आहे। लंडन में मीडिया सां ॻाल्हाईंदे निगरान वज़ीर-आज़म जो चवणो हो त इहो तासुर न ॾियणु घुर्जे त हू कंहिं सियासी पार्टी ख़िलाफ़ आहिनि। निगरान घरू वज़ीर जे बयान में का बि अहिड़ी ॻाल्हि न हुई। कंहिं बि सियासी अॻवान खे टारगेट न करणु घुर्जे। हुन चयो त निगरान हुकूमत जी कंहिं बि सियासी पार्टी सां वाबस्तगी नाहे। लंडन अचण जो मक़सदु कंहिं सियासी पार्टी जे अॻवान सां मुलाक़ात नाहे। कारोबारी शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं थियूं। निगरान वज़ीर-आज़म जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन तरफ़ां जल्द चूंडुनि जो ऐलान कयो वेंदो। चूंडूं फ़ौज जी निगरानी में थींदियूं या न, इहो फ़ैसिलो इलेक्शन कमीशन खे करणो आहे। अनवर काकड़ जो चवणु आहे त साफ़ शफ़ाफ़ चूंडुनि लाइ आलमी मुबसर मौजूद हूंदा। निगरान वज़ीर-आज़म जो चवणु आहे त 9 मई वाक़िया रिथाबंदी दह थिया। अनवर काकड़ जो चवणु आहे त भारत में अक़लियतुनि लाइ धरती तंग कई वई आहे। ॾहाकनि खां भारत दहशतगर्दी खे हथी ॾियण जो सबबु बणियो आहे। अहम ख़बर खां वाक़िफ़ टिकियूं पिया त निगरान वज़ीर-आज़म अनवर काकड़ जो चवणु आहे त अॻूणे वज़ीर-आज़म नवाज़ शरीफ़ जी ॾे वापसी केतिरनि ई क़ानूनी घुर्जनि खे ई ॾिसणो पवंदो।